डिगड़ी शहर में रेलवे स्टेशन जे वेझो मालियन जे बाग में साईं जोतनाथ बाए साहब जन चोलो मटायो। उन खां पोइ संदन चेलो भगवान नाथ, जेको तमामु घणो आज्ञाकारी चेलो हो, 52 जी मड़ीअ जो गादी नशीन थियो। हाणे साईं भगवान नाथ नांगन जी मड़ीअ जो गुरु हो। होॾां योगेश्वर खीमनाथ स्वामी खे अची दिलि में तांग थी त छो न वञी डिगड़ी पहुचजे ऐं शहनशाह साईं जोतनाथ जो दर्शन कजे। नेठि योगेश्वर खीमनाथ स्वामी थर मां गायूं वठी अची डिगड़ी पहुतो। योगेश्वर खीमनाथ स्वामी जिन खे जॾहिं साईं जोतनाथ जिन जे विछोड़े जी ख़बर पई त खेसि तमामु घणी व्याकुलता ऐं शोक थियो। पंहिंजे मन खे शांति ऐं सुकून ॾियण लाइ गुरु भगवान नाथ जी हुज़ूरी में हाज़िर थिया ऐं साईं गुरु जी महाराज खां नाम वठी अची चेलो थिया ऐं गुरु भगवान नाथ जी शेवा करण लॻा ऐं दिलि व जान सां गुरु जो शिष्य थी रहण लॻा। गुरुअ जी कृपा ऐं रहम जी निगाह करे योगेश्वर खीमनाथ स्वामीअ जे दिलि में शेवा ऐं शिरदार जो तूफ़ान खड़ो थियो ऐं हर वक़्तु गुरु भगवान नाथ जी हुज़ूरी में रहण करे योगेश्वर खीमनाथ स्वामीअ में निम्रता ऐं संतोष जहिड़ा गुण पैदा थिया।